चूड़ जमाली SSP सजावल सां 11/6 ते उमर हालूअ खां थियल फुर बाबति मुलाक़ात थी। SSP सजावल जो फौरी चूड़ जमाली SHO सां फ़ोन ते राब्तो कयो त पहिरें ॾींहुं SHO सैयद आसिफ अब्बास शाह खे फ़ोन ते हुकुम जारी कयो त उन वक़्तु SHO चूड़ जमाली हिन मौक़े ते साफ़ लफ़्ज़नि में SSP सजावल खे फ़ोन ते जवाब में मूंखे सम्झ में लॻो त SHO ॿुधायो त ही ॾोहारी ताक़तवर माण्हुनि जा पालियल आहिनि जेके मूंखां गिरफ़्तारी नथा थी सघनि। SSP सजावल SHO आसिफ अब्बास खे SSP सजावल अब्दुल ख़ालिक पीरज़ादो ऐं FIR जो हुकुम ॾिनो। 48 कलाकनि अंदरि मोटरसाइकिल रिकवर करे फुर कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कया वञनि जॾहिं त SSP सजावल जे जारी कयल हुकुम खे 20 ॾींहं गुज़रण बावजूदि चूड़ जमाली पुलिस कख भञी ॿीड़ो नाहे कयो ऐं FIR तां हथ खणण जूं बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि, भुंग घुरी रहिया आहिनि। जॾहिं त IG सिंध ग़ुलाम नबी मेमण DIG हैदराबाद SSP सजावल खां मुतालबो था कयूं त चूड़ जमाली कादर ॾिनो शाह बंदर रोड कंधकोट कश्मीर बणिजी वियो आहे। FIR में नॉमिनेट ॾोहारियुनि ऐं ॿियनि नामालूम ॾोहारियुनि ख़िलाफ़ फ़रियादी धुर जी निशानदेही ते कार्रवाइयूं छो नथियूं थियनि, नोटिस वरितो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।